ऐं मीरो खान जा मुसलमानों अम्बर जी पिटाई पारा तो कत्ल ते गड़ो थव। अम्बर जे पिटाई पारा ते खो बचंदा कयो। कदा अम्बर जी पिट जल्दी लगंदी आ, कदा देर सा लगंदी आ, पर लगंदी जरूर थव। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस्सादिकुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ से, बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। कोई शख्स बाकी न रहे, सभिनी जी ज़ुबान ते दुरूद पाक हो जाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह ताला पंहिंजे बानन खे आज़माईंदो। कॾहिं माल मिल्कियत, दुनिया दौलत, सेहत ऐं तंदुरुस्ती ॾेई, कॾहिं अल्लाह ताला पंहिंजे बानन खे आज़माईंदो आहे मिसकीनी, गुरबत, बीमारी, तकलीफ़, ॾुख ऐं ग़म ॾेई। दुनिया में कोई शख्स अहिड़ो तव्हांखे न मिलंदो जंहिंजी सॼी ज़िंदगी सुखनि में गुज़री हुजे। भली मुल्क जो सदर छो न हुजे, वज़ीर आज़म छो न हुजे, पर ज़रूर उनखे ज़िंदगी में ॾुख पोतो हूंदो। अहिड़े नमूने सां कोई शख्स अहिड़ो बि तव्हांखे न मिलंदो जंहिंजी सॼी ज़िंदगी ॾुखनि में गुज़री हुजे। ग़रीब हूंदो, मिसकीन हूंदो, रोड ते पत्थर कुटींदो, पर कॾहिं त ज़िंदगी में ख़ुशी थी हूंदसि। शादी कई हूंदई उनजी ख़ुशी, घर में बचड़ो ॼाओ हूंदुसि उनजी ख़ुशी,
ईद जे ॾींहुं नवां लटा पाता हूंदा आहियूं, उनजी ख़ुशी। बहरहाल दुनिया में दुख सुख ईंदा, शादियूं गमियूं थींदियूं, नफ़ा नुक़सान थींदा। हाणे सुख मिले त छा कजे, दुख मिले त छा कजे, शादी हुजे त छा कजे, गमी हुजे त छा कजे। उनजे लाइ अल्लाह साईं फरमायो लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। फरमाई हे मुंहिंजा बानो जेकर मुंहिंजी नेमत मिलेव तो किरोड़ जो बंगलो ठहरायो, 80 लख जी गाड़ी वरती, 50 जरब ज़मीन जो सौदो कई, घर में बचड़ो जावा या पुट जी शादी जी खुशी आ। हाणे नाच न कजा, गाना न हलाजा, मौसीकी राग न ॿुधजा, अदाकार फनकार न घुराजा, शराब जूं बोतलूं पंहिंजे उताक में संगत खे न प्यारजा। फरमाई लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। रब फरमायो मुंहिंजी नेमत मिलेव त वुज़ू करे मस्जिद में अचो, बरकातूं नफिल नमाज शुक्राने जी नियत सां पढ़ी रब खां दुआ घुरो, या अल्लाह ही बंगलो भी तो ॾिनो, गाड़ी भी तो ॾिनी, जमीन भी तो ॾिनी, बचड़ो भी तो ॾिनो, पुट जी शादी जी खुशी भी तो नसीब कई आ। या अल्लाह ही सब मेहरबानियूं सब नेमतूं तुंहिंजूं हन। फरमाई लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम। जेकर ईअं शुक्र कंदव त मां रब अञा वधाए ॾींदोसां। फरमाई मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम। रब फरमायो मूंखे छा थींदो जो मां तव्हां खे अज़ाब कयां, जेकर तव्हां शुक्र गुज़ार बाना बणिजी वञो। कहिड़ो मूंखे फ़ाइदो थींदो जो तव्हां खे पैदा करे वरी बाग़ में साड़ियां। मुंहिंजी तव्हां सां दुश्मनी त कान्हे। अल्लाह से फरमायो इन्नल्लाह बिन्नास लरऊफुर रहीम। रब फरमायो एतिरो अबू अम्मा तव्हांजे मथां मेहरबान ऐं शफ़ीक़ न आहे जेतिरो मां रब तव्हां ते मेहरबान ऐं शफ़ीक़ आहियां। अम्मा भी पंहिंजे बच्चे खे बाहि में साड़ींदी आहे। नारे तकबीर, कायदे से इस्लाम राशिद खालिद खानून तुमरो, कायद तेरी जन्नत को आया जो शेर आया। कल भी खालिद जिंदा था, कल भी डॉक्टर जिंदा था, कल भी शेर जिंदा था। हदीसुन जे किताबन में अचे तो एक कुराड़ी माई साईं जन वट आई, सवाल कई मुंहिंजा साईं तव्हां पाण फरमायो आ एतिरो अमर जो पंहिंजे बच्ची सां प्यार न आहे जेतिरो रब जो पंहिंजे बाने सां प्यार आ। साईं जन फरमायो आओ अम्मा मां ईअं फरमायो आ।
उन कुराड़ी माई चयो सही तव्हां ईअं बि फरमायो आ जेतिरो अमर जो पंहिंजी बच्ची सां प्यार आ रब जो 70 दफ़ा इन खां वधीक बाने सां प्यार आ। साईं जन फरमाओ अम्मा मां ईअं बि फरमायो आ। तो उन कुराड़ी माई चयो सही मां चुल्हे ते वेठी हुअसि बाहि भरे पई मुंहिंजो बचड़ो ज़रे ज़रे बाहि ॾे पियो वञे मां उनखे बाहि खां बचायां पई। साईं मुंहिंजी दिलि त एतिरो बि बर्दाश्त नथी करे जो मुंहिंजे बच्चे खे आंगुर में को बाहि जो तओ अचे। मुंहिंजा साईं पोइ रब जंहिंजो 70 दफ़ा मूंखां वधीक बाने सां प्यार आ उहो रब पंहिंजे बाने खे बाहि में कीअं साड़ींदो साईं ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। वॾो सुवाल कयो साईं जन ख़ामोश थी विया छो त क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्यु यूहा। रब फरमायो मुंहिंजो महबूब पंहिंजी मर्ज़ी सां जवाब न ॾींदो आ। जॾहिं बि मुंहिंजो सुहिणो नबी ॻाल्हाईंदो आ ज़ुबान मुहम्मद जी हूंदी आ पर कलाम मां अल्लाह जो हूंदो आ। अल्लाह से जिब्रील के हुक्म कयो जिब्रील जी रब्बे जलील वन मुंहिंजे महबूब खे चो सुहिणा कुराड़ी माई सच चयो आ जेतिरो अमर जो पंहिंजे बच्चे सां प्यार आ मां रब जो 70 दफ़ा इन खां वधीक बाने सां प्यार आ। जीअं अम्मा पंहिंजे बच्चे खे बाहि में जलण बर्दाश्त नथी करे मुंहिंजा महबूब मां रब भी पंहिंजे बाने खे बाहि में कोन साड़ींदुसि पर बशर्ते हिकु बानो मां रब खे रब समझे। इहो शर्त आहे त बानो मां रब खे रब समझे। हाणे मां तव्हां खां पुछां थो जेको बानो रब खे रब समझंदो उहो नमाज़ छॾींदो? जेको बानो रब खे रब समझंदो आ उन जे कंध ते काती वही वेंदी सिर धड़ खां जुदा थी वेंदुसि पर नमाज खे न छॾींदो। जीअं मुंहिंजो सोनो हुसैन साईं करबे बला जी सरज़मीन ते 72 साथी शहीद थी विया भाइर शहीद थी विया भाटिया शहीद थी विया बचड़ा शहीद थी विया पछाड़ी में वनी यार जी जान बची आ शिमरो सामो बीठो आ। हजरत हुसैन साईं फरमायो परे थी त मां नमाज पढ़ा शिमरे जो यार तू अजीब पीअण जे लाइ पानी कोन्हे को तू नमाज कीअं पढ़ंदे कीअं वुज़ू कंदे? हजरत हुसैन साईं फरमायो तू कुरान मजीद खां जाहिल आ। अल्लाह साईं फरमायो आ फ़इल्लम तजिदु माअन फ़तयम्ममू सईदन तय्यिबा। रब फरमायो पानी न मिले त मिट्टी सां तयम्मुम करे नमाज पढ़ो। नमाज करण भी माफ कान्हे का भी नथा सघो त वेही पढ़ो वेही नथा सघो त सुम्ही इशारनि सां नमाज पढ़ो। जेसि ताईं होश आहे तेसि ताईं नमाज जी माफ़ी न आहे बेहोश थियो त पोइ मयार कान्हे। हजरत हुसैन साईं मिट्टी सां तयम्मुम करे नमाज जी नियत कई आ क़याम कई रुकू कई जॾहिं सजदे में हुआ दुश्मन वार कयो आ मुंडी दड़ खां जुदा थी वई आ। इन ही मंज़र खे का अल्लाह वारे हिन नमूने सां बयान कयो नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो तयम्मुम खाक से हुए लहू से गुस्ल सैयद हो लबे दरिया पियासों की शहादत हो तो ऐसी हो। सरे नेज़े पे हजरत ने
सुनाया यूं कलामुल्लाह फरिश्ते भी हुए हैरान, तिलावत हो तो ऐसी हो नबी नाना अली बाबा, शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा, इबादत हो तो ऐसी हो जेको बनो रब खे रब समझंदो आ उन जे कंध ते काती वही वेंदी, सिर धड़ खां जुदा थी वेंदो पर नमाज खे न छॾींदो। जेको बानो रब खे रब समझंदो ओ ज़िना जे वेझो वेंदो, जेको बानो रब खे रब समझंदो ओ शराब पीअंदो, जेको बानो रब खे रब समझंदो ओ व्याज खाईंदो, जेको बानो रब खे रब समझंदो ओ कूड़ ॻाल्हाईंदो, जेको बानो रब खे रब समझंदो आ ओ पंहिंजे रब जे हर हुक्म जे तामील जे मथों पंहिंजी जान कुर्बान कंदो। बाबा जेको बच्चो अम्मा खे अम्मा ई न समझे पोइ अम्मा जे वस में ॿियो कोन हूंदो, पछाड़ीअ में पिटींदे त सही, अलाह कंदो कंधु भॼंदुई, अलाह कंदो टंग भॼंदई। ऐं मीरो ख़ान जा मुसलमानो अम्मर जी पिटई पारा तो कत्ल ते गड़ो अथव, अम्मर जे पिटई पारा ते खां बचंदा कयो। कॾहिं अम्मर जी पिट जल्दी लॻंदी आहे, कॾहिं देर सां लॻंदी आहे, पर लॻंदी ज़रूर अथव। हदीसनि जे किताबनि में अचे थो बनी इसराइल में हिकिड़ो बुज़ुर्ग हो, जुरैज हुन जो नालो, छा नालो? जुरैज। इबादत खाने में बीठो इबादत पियो करे, हुनजी कुराड़ी अम्मा सॾु कयसि पुट जुरैज, हिन दिलि में चयो हाणे नमाज़ पूरी कयां या अम्मा खे जवाब न ॾिनो। वरी अम्मा खे सॾु कयसि पुट जुरैज, हिन जवाब न ॾिनो। ऐं हो मसलो अथव हिन वक़्त में बि जेकॾहिं पुट नफ़ली नमाज़ थो पढ़े ऐं अम्मा उनखे सॾु थी करे, उलमा फरमाइनि था नफ़ली नमाज़ खे बनियो, अम्बर खे जवाब ॾियो, एतिरो अम्बर जो हक़ अथव। अॼु त असां टीवीअ ते वेठा आहियूं, तास ते वेठा आहियूं, कचहरी ते वेठा आहियूं, अम्मा सॾु थी करे त अम्मा खे जवाब नथा ॾियूं, पछाड़ीअ में तंग थींदासीं, पोइ चवंदासीं फोट छा थियो अथई, मग़ज़ ई खाधो। उन जुरैज जवाब न ॾिनो। अम्बर जी ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरिया, अल्लाहुम्मा ला तुमितहु हत्ता यरा वजूहन निसा। या अल्लाह, ही मुंहिंजो पुटु एॾो बुज़ुर्ग थी वियो आहे जो अम्मा जी आॾो बि बुज़ुर्गी थो हलाए। या बुज़ुर्गी मुरीदी मुरीदनि जी आॾो हलायो, अम्मा जी आॾो बुज़ुर्ग थी न अचो। या मौलवा अवाम जी आॾो हलायो, अम्मा जी आॾो मौलवी थी करे न अचो। या साहिबी ऐं आफिसरी मुलाज़िमनि ऐं पटे वालनि जे आॾो हलायो, अम्बर जे आॾो साहब ऐं आफिसर थी करे न अचो। मां जी ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरी विया, या अल्लाह, ही पाण खे एॾो बुज़ुर्ग थो सम्झे जो 3 दफ़ा मां सॾु कयो आहे, मूंखे जवाब नथो ॾे। या अल्लाह, तेसि ताईं हिनखे न मार जा जेसि ताईं रंडनि जे मुंहुं न पवे। बस लफ़्ज़ निकिरी विया, तलवार वही वई। ॿिए ॾींहं ते उहो बुज़ुर्ग इबादत में बीठो हुयो, पाड़े में हिकिड़ी औरत जो तालुक हिकिड़े चरवाहे धनहारनि बकरार सां हुयो। उन मां हुनखे ॿार ॼाओ, पोइ पंहिंजे दोस्त खे लिखाइण जे लाइ चई, ही ॿार हिन बुज़ुर्ग जुरैज मां पैदा थियो आहे। ओ अमर पिट जल्दी लॻंदी आहे कॾहिं। जीअं जो माण्हू बीठा भॼंदा आया, अचण सां जे बुज़ुर्ग जो पटको लाथऊं, ॿधी वञो ने रंडीअ जे साम्हूं बीहारूं। असां सम्झंदासीं तूं वॾो बुज़ुर्ग आहीं, पर ही तुंहिंजा करतूत ॿुधाई ॿार कंहिंजो आहे। हदीस में चए थो ने बुज़ुर्ग जुरैज
उन नंढड़े ॿार जे दुन ते अशद आंगुर रखी करे चयो पुट तूं ॿुधा त तूं कंहिंजो पुटु आं। त उन नंढड़े ॿार गवाही ॾिनी त मां फलाणे धनार जो पुटु आं। जीअं जुरेज जो अबू पाक अमर पाक कीअं बुज़ुर्ग भी पाक आ। पोइ रोए भी पियो त खिले भी पियो। मुरीदन जो से रो छाजे करे था चई यार रोहां इन जे करे थो जो लखन जी इज्जत लम्हे में वई हली। इज्जत ठहंदी देर सां पर वेंदी जल्दी अथव। रब खां दुआ घुरंदा कयो अल्लाह जेका या इज्जत ॾिनी आहे शल मर घड़ी ताईं या इज्जत दाइम ऐं काइम रखे। आखिरत जे ॾींहुं भी रब रुसवाई खां बचाए। रब तव्हां असांखे आखिरत जे ॾींहुं भी इज्जत नसीब फरमाए। चई रोआ इन जे करे थो जो लखन जी इज्जत लम्हे में वई। खिला इन जे करे थो जो अम्मा रुगो एतरी बददुआ ॾिनी। अलाह कंदो रंडनि जे मुंहुं पवंदे। जेकर इन को वधीक को खतरनाक पिटई पारा तो जे हाथ अमर जे पिटई पारा ते को केर मुखे बचाए हा। फारूकी इस्लामी कैसेट नज़्म सिद्दीकी मदरसा शहदादपुर। सो मेहरबानी कयो पंहिंजे औलाद के कावड़ में भी पिटींदा न कयो। कावड़ में भी औलाद के दुआ ॾींदा कयो। कावड़ अचे तॾहिं भी चवंदा कयो अलाह कंदो तुंहिंजो मुंहुं अछो थींदो। अलाह कंदो तुंहिंजो वात साओ थींदो। कावड़ में भी पिटियो न। त बहरहाल माज पे कम त नेमत मिले त शुक्र कयो। नेमत मिले त शुक्र कयो। अगे घोट जो निकाह थींदो पोइ उनखे मस्जिद में वठी ईंदा चवंदा बाबा बरकतूं नफ़िल नमाज़ पढ़ शुक्राने। हाणे त नफ़िल ई विसरी। हाणे शुक्र कीअं पियो अदा थिए। मौलाना सुल्तान अहमद जतोई रहमतुल्लाह अलैह कंडियारो में तकरीर पिया कनि। वो फरमाइनि पिया दोल वारो थो चवे लानत लानत लानत। तू तड़वारो तो पुछा करे कहते कहते कहते। शगनाई वारो तो चवे घोट ते कुंवार ते सस ते सहुरे ते जेके आया सभी। हाणे पे शुक्र अदा थे लानत जा वसकारा पिया। सो बाबा यो शुक्र उड़ाए। नबी से फरमायो अन निकाह मिन सुन्नती। निकाह मां मोहम्मद जी सुन्नत है। तो सुन्नत के सुन्नत तरीके से अदा कजे या सुन्नत के शैतानी तरीके। सुन्नत के सुन्नत तरीके से अदा। वो कल को दोस्तों फोन पे करे चाहिए मुहर्रम के महीने में भला शादी जायज है या ना जायज। निकाह हलाल है या हराम। मां जो कह तो के चेवा त निकाह ना जायज है चए केर भी शादी कोन तो करे। मां चमास मुहर्रम जे महीने में कजो मौत थे तो मौत भी बरकत वारो। जेकर कजो निकाह थे तो निकाह भी बरकत वारो। अन निकाह मिन सुन्नती। नबी से फरमा निकाह मां मोहम्मद जी सुन्नता। बाबा मुहर्रम जे महीने में नबी से जी सुन्नत के जेकर जिंदा कजे तो छा गुनाह थींदो। या हज़रत हुसैन से क़यामत जी मयार दी। अम्मा फातिमा मयार ॾींदी त मुंहिंजे पुट जी शहादत थी आहे तव्हां वरी शादी। हा बाक़ी दोल शगनायूं बाजा बैसरियूं अदाकार फनकार लाॾा सेर इहे जीअं ॿियनि महीने में नाजाइज़ आहिनि त हिन महीने में बि नाजाइज़। बाक़ी निकाह मस्जिद में घोट खे वठी अचो आलम ज़गोरो हुजे सुन्नत मुताबिक़ शादी करायो रुख़सती करायो। हिन को क्या मना। हदीस में जे तो नबी से फरमा मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहु अजर मियत शहीद। पाण फरमायो जा मुझी हिकड़ी सुन्नत के जिंदा कयो उन जमाने में जंहिं ज़माने में मुझी उम्मत मुझी सुन्नत के छड़े ॾिनो हुजे। फरमायो उन वक्त में जेको मुझे हिकड़ी सुन्नत के जिंदा कंदो अल्लाह उनके 100 शहीदनि जो सवाब ॾींदो। बाबा निकाह वारी सुन्नत असां मुसलमाननि मुहर्रम ऐं सफ़र में छॾे ॾिनी।
असांजा शिया ऐं बरेली त शादी कोन था कनि पर ही चङा भला मुवहिद जन सॼी ज़िंदगी वाइज़ ॿुधा हिननि ते बि एॾो असर थी वियो आहे जी ही बि मुहर्रम ऐं सफ़र में शादी नथा मुहर्रम में शादी नथा कयो त पोइ ज़ुल्हज जे महीने में तव्हां एतिरियूं शादियूं छो कयूं जो हिकिड़े हिकिड़े ॾींहं में 10 पेर पिया भरियो 10 कार्ड मिलन पिया कोन पिया मिलन ज़ुल्हज में हालांकि तारीख़ ते चवे त हज़रत हुसैन से जो 3 ॾींहं पाणी बंदा पर हज़रत उस्मान जो 40 ॾींहं पाणी बंदा ॿुधायो वधीक मज़लूम केर हज़रत हुसैन से जी ॾाढ़ी मुबारक के बाग़ न पकड़ियो आहे पर हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान जे ॾाढ़ी मुबारक के अची बाग़ न पकड़ियो आहे ॿुधायो वधीक मज़लूम केर हज़रत हुसैन से जी बीबी सगोरी जो एतराम कयो वियो जेके भी आले रसूल जूं पाक बीबियूं हुयूं सभिनी खे अदब ऐं एतराम सां मदीने पहुचायो वियो पर हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान जी बीबी सगोरी बीबी नाइल जे हथनि जूं आंगुरूं कटियूं वयूं ॿुधायो वधीक मज़लूम के हज़रत हुसैन से जे जनाज़े जो एतराम कयो वियो पर हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान जे जनाज़े के पत्थर हया विया ॿुधायो वधीक मज़लूम केर हज़रत हुसैन से जी शहादत जो खून करबला जी सरजमीन ते किरियो आहे पर हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान जे शहादत जो खून क़ुरान जे वर्कनि ते किरियो आहे ॿुधायो वधीक मज़लूम केर एतबार न अचेव त हलो कंडियारे लाइब्रेरी में अञा ताईं उहो क़ुरान आहे असुल क़ुरान त तुर्की में आहे जेको हज़रत उस्मान तिलावत पियो करे असली नुस्ख़ो हुते आहे हुनजी फोटो कॉपी ते पई मूंखे उस्ताद साहब ॾेखारियो अञा ताईं हज़रत उस्मान जे खून जो दाग हुन क़ुरान मजीद जे मथां ज़ाहिर पोइ ज़ुल्हज जे महीने में तव्हां एतिरियूं शादी छो पिया कयो माना तव्हां हज़रत उस्मान जा दुश्मन हो बाबा असां जो मुहर्रम में शादी जेकर केरु करे थो त चवंदा इहे हज़रत हुसैन साईं जा दुश्मन मुहर्रम में जेको शादी करे हज़रत हुसैन साईं जो दुश्मन साल जो कहिड़ो महीनो कहिड़ो हफ़्तो कहिड़ो ॾींहुं ख़ाली आहे जो शहादत न थी हुजे सॼो साल शहादतुनि सां भरियो पियो आहे पोइ शादीअ जे लाइ को 13 महीनो ठाहियो जे 70 वारे ॾहाके में मुफ्ती साहब जॾहिं असेंबली में हो त असांजे क़ौमी असेंबली जे मेंबरनि चयो त रमज़ान हाणे सर्दी में थो अचे त असुर जो माइनि खे उथण में तकलीफ़ आहे गर्मी में थो अचे त रोज़े में तकलीफ़ आहे तंहिंजे करे हाणे सभु फ़ैसिलो कयो त रमज़ान मार्च ऐं अप्रैल में एॾा त हरामी वेठा आहिनि असेंबली माना चवनि था दीन असांजी मर्ज़ीअ ते मार्च ऐं अप्रैल में मौसम भली आहे सब्र शाबस जो ई उलमा खे जेके असेंबली में वेठा आहिनि न त ही दीन बि पंहिंजे मर्ज़ी वारो नाफ़िज़ कनि हा अकबरी दीन राति जो जेके ज़िनाऊं कंदा शराब पीअंदा त सुबुह जो असेंबली में वेही करे इहे फ़ैसिला न कंदा ॿियो असांजी क़िस्मत जा भला फ़ैसिला दुआ कयो जीअं असांजे मस्जिद में मदरसे में आलिम असांजा अॻुवान आहिनि त असेंबली में बि आलिम असांजा अॻुवान थिया इन्हनि खे कहिड़ो हक़ आहे जो असांजी क़िस्मत जा फ़ैसिला त बहरहाल इन्हनि रस्मुनि खे छॾे मुहर्रम जे महीने में मां त चवंदो आहियां मुहर्रम जी 10 तारीख़ थी जेकर कंहिंजो मौत थिए त मौत बि बरकत वारो आहे 10 तारीख़ ते जेकर कंहिंजो निकाह थिए त उहो निकाह बि बरकत वारो आहे हाणे त सफ़र महीने में बि शादी नथा कनि सफ़र में जेको शादी कंदो ज़ाल मुड़ुस न ठहंदा हूअं त ठरिया वेठा हो घोर पिया वञो हिक ॿिए ते ग़लत असर क़बूल न कयो मुनासिब रिश्तो अची वञे न्याणी ऐं छोकिरो जवान थी वञनि त मुहर्रम में सफ़र जो इंतज़ार न कयो सुन्नत जे मुताबिक़ मस्जिद में वेही निकाह करायो
इंशाअल्लाह यो निकाह बरकत वारो ठीक है न तो बहरहाल नेमत मिलेव त शुक्र कयो पर जेकर मुसीबत अची वञे अचानक अबे जो जनाज़ो घर मां निकतो आ अम्मा हमेशा जे लाइ विछुड़ी वई नौजवान पुट जो जनाज़ो अची घर में पहुतो हाणे बेसब्री न कजो मुंहं खे धक न हणजो सीने खे न कुटजो मथे में वारी ऐं छार न विझजो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्र वस्सलाह रब फरमायो जेकॾहिं अहिड़ा हालात अची वञनि पोइ बि वुज़ू करे मस्जिद में अचो बरकातू नफिल नमाज पढ़ी रब खां दुआ करो अल्लाहुम्मा अजरनी फी मुसीबती या अल्लाह ये दुख भी तो ॾिनो हाणे सब्र भी तूं ॾे अजर भी तूं ॾे ॾियण वारो भी तूं आ वठण वारो भी तूं आ अल्लाह साईं फरमायो जेकॾहिं सब्र कंदो नमाज पढ़ंदो त इन्नल्लाह मअस साबिरीन तमां रब तव्हां सां हिन दुख में गॾु आहे बाबा रब जो गॾु हुजे त कहिड़ो दुख हमरा जो पीउ फौत थियो अस्पताल में पुट ॾिसे पियो बाबो मुंहिंजे आॾो वियो उनजो जनाज़ो खणाए आयो घर उनखे गुस्ल ॾिनो वियो कफन ॾिनो वियो जनाज़े जी नमाज पढ़ी वई जनाज़ो कांदी कब्रिस्तान में दफन करे तॾे ते आया पोइ ताज़ियत थींदी आहे कि न ताज़ियत माना तसल्ली हदीस पाक में अचे तो मुसलमाननि जे दुख में ज़रूर शरीक थींदा कयो मुसलमाननि जी त ताज़ियत कबी पर पाड़े में को बागड़ी को भील को कोली को वांगड़ो मरी वञे तो उन जे दुख में भी शरीक थींदा कयो दुआ उते न घुरबी छो त काफ़रनि जे लाइ दुआ न घुरबी आहे उते कुल न पढ़बा बाक़ी तसल्ली ॾिबी उन ताज़ियत माना तसल्ली अदा घबरा न मुक्स माण्हू थी जवाननि ते वक़्त ईंदा घबरा न ॾियण वारो भी अल्लाह वठण वारो भी अल्लाह इहो पुट ॾिनो भी अल्लाह वरितो भी अल्लाह इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन सभिनी जो रस्तो इहो आहे इहो अॼु वियो आहे असां सुभाणे ईअं तसल्ली असां त वरी दुआ घुरी वरी भाकुर पाईंदासीं कंधु कंध सां मिलाईंदासीं वरी रोंदासीं है तुआरो बाबो है तुआरो पुट इहा ताज़ियत था कयो न रहंदो हुनखे रोआयो था जीअं कुराड़ी माई ईंदी आहे तॾे ते ताज़ियत जे लाइ पोइ ॿियूं न रोंदियूं त हीअ रोंदी हिनखे वरी पंहिंजो मुड़ुसु यादि ईंदो असां वारी मायूं थियूं सम्झनि त शायदि असां वारे जे दुख में थी रोए पर हिनखे पंहिंजा माइट यादि ईंदा मूंखे उन्हनि खे रोईंदी ईअं ताज़ियत न थी इन लिल्लाहि मा आता व अखज़ अदा मुक्स माण्हू थी सब्र कर हिम्मत कर रो न बुज़दिल न थी जवाननि ते वक़्त ईंदा तसल्ली घबरा न पोइ तॾे ते जो ईंदा आहिनि मिट माइट त पोइ ॾुख घटि थींदो आहे की न वरी जेकॾहिं सरदार तॾे ते अची वियो सरदार खान चांडियो त अञा ॾुख घटि थी वियो साईं सरदार साहिब तॾे ते अचे ॾुख में पहुतो आहे वरी जेकॾहिं बिलाल ज़रदारी अची वियो त अञा ॾुख घटि थी वियो वाह वाह थी वई साईं बिलाल बि अची ॾुख में पहुतो आहे जेकर जमीयत जो को कारकुन फौत थी वियो मौलाना फज़ल रहमान अची वियो तॾे ते त ॾुख सभु लही विया अल्लाह साईं फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्र वस्सलाह ओ ईमान वारो जेकॾहिं तव्हां ॾुख में मुसीबत में नमाज पढ़ंदो सब्र कंदो त इन्नल्लाह मअस साबिरीन तमां रब तव्हां सां हिन ॾुख में गॾु आहे हाणे रब जो असां सां गॾु हुजे पोइ छाजो ॾुख नेमत मिलेव त शुक्र कयो ॾुख अची वञेव त सब्र कयो बाबा अम्मा फातिमा नबी जी जुदाई ते सब्र कयो या मातम हदीस में अचे तो अम्मा आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त मुंहिंजी सभ खां वधीक मोहब्बत
सब खां वधीक मुंहिंजो प्यार मोहम्मद मुस्तफ़ा खां बाद होयो त फातिमा सां हो। अम्मा आशा फरमाए थी नबी से खां बाद कायनात में सब खां वधीक मुंहिंजी मोहब्बत फातिमा सां हुई। छो त फातिमा जो हलण, फातिमा जो खाइण पीअण, फातिमा जो ॻाल्हाइण सॼो मोहम्मद मुस्तफ़ा जे मुशाबे हूंदो हो। अम्मा फातिमा ॻाल्हाईंदी ॼण मोहम्मद मुस्तफ़ा पाण थो ॻाल्हाए। रूबरू सॼी सूरत अम्मा फातिमा जी मोहम्मद मुस्तफ़ा जे मुशाबे। इन जे करे अम्मा आशा फरमाए थी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद सब खां वधीक मुंहिंजी मोहब्बत फातिमा सां हुई। पर हिकु दफ़े मूंखे फातिमा ते ॾाढी कावड़ आई, ॾुख बि थियो। तवजो कजो, साईं जन जॾहिं दुनिया जो जहान छॾनि पिया, अम्मा आशा जे हंज में हुया साईं। अम्मा फातिमा के साईं जन घुरायो। नबी से अम्मा फातिमा के भाकुर पाए, पेशानी मुबारक ते बोसो ॾेई कन में सरगोशी कयूं। फबकत फातिमा, अम्मा फातिमा रोई ॾिनो। वरी साईं जन उनखे भाकुर पातो, कन में सरगोशी कयूं। फज़हिकत फातिमा, त अम्मा फातिमा खिली ॾिनो। अम्मा आशा फरमाए थी मूंखे उन वक़्त में कावड़ आई त मुंहिंजो महबूब दुनिया जो जहान छॾे थो। साईं खे हेॾी तकलीफ़, ही वक़्तु खिलण जो त कोन्हे, खिल जहिड़ी ॻाल्हि त कान्हे जो हिन वक़्त में थी खिले। मूंखे ॾाढो ॾुख हो। बस साईं जन दुनिया जो जहान छॾे विया। अम्मा आशा फरमाए थी फातिमा जीअं खदीजा तुंहिंजी अम्मा है, मां आशा भी तुंहिंजी अम्मा हां। सब खां वधीक मुंहिंजी मोहब्बत तोसां है। मोहम्मद मुस्तफ़ा खां बाद सब खां वधीक मूंखे प्यारी तूं आ। पर पुट मूंखे हिकिड़ो ॾुख आ, मुंहिंजो महबूब जॾहिं दुनिया जो जहान छॾे पियो, पहिरीं तोखे कन में सरगोशी कयूं तो रोई ॾिनो। वरी तोखे भाकुर पातऊं, कन में सरगोशी कयूं तो खिली ॾिनो। पुट उन वक़्त में खिल जो वक़्तु त कोन हो, खिल जहिड़ी ॻाल्हि त कान हुई। मुंहिंजो महबूब दुनिया जो जहान छॾे पियो ऐं तूं खिली पई। ॻाल्हि चाहे राज कहिड़ो हो? अम्मा फातिमा फरमायो जी आशा, पहिरियों दफ़ो मूंखे अबे साईं भाकुर पाए कन में सरगोशी करे चयो, पुट फातिमा तुंहिंजो अबो मुस्तफ़ा अनकरीब तोखां जुदा थियण वारो आहे, पर मुंहिंजे जुदाई ते मातम न कजां, मुंहिंजे जुदाई ते सब्र कजां। इन जे करे मां रोई ॾिनो, छो त नबी साईं जी जुदाई का मामूली त कान्हे, वॾो सब्र। अम्मा आमिना फरमाए थी जॾहिं इहो मूंखे बचिड़ो जाओ त सॼो जहान रोशन थी वियो। मां शाम जूं माड़ियूं अखियुनि सां ॾिठो। नबी साईं ॼावा सॼो जहान रोशन थी वियो। पर साहबा फरमाइनि था साईं जन जॾहिं दुनिया जो जहान छॾियो, असां ईअं सम्झोसीं ॼण सॼे जहान में ऊंद थी। का शइ असांखे ॾिसण में न पई अचे। उमर फारूक जहिड़ो बहादुर जवान हथ में तलवार खणी करे बीठो आहे, मतां कंहिं चयो मोहम्मद वफ़ात करे वियो। अली अल मुर्तज़ा जहिड़ो जवान मदीने जे गिटनि में रोंदो थो अचे। हज़रत उस्मान बिन अफ़ान जे मथां सख़्तो तारी थी वियो। बिलाल जहिड़ो आशिक़ ऐं मस्तानो रोई करे चवे थो हाणे ज़िंदगी में कहिड़ो मज़ो आहे, वञी किथे शहीद थी वञा त बहितर आहे। वॾो हादसो। इन जे करे अम्मा फातिमा फरमायो मां रोई ॾिनुमि त मूंखे अबे साईं भाकुर पातो, कन में सरगोशी करे फरमायूं, पुट फातिमा रो न, छो त मुंहिंजे खानदान में सभ खां पहिरीं मूंसां मुलाक़ात करण वारी तूं हूंदी। इन जे करे मां खिली ॾिनो त ही जुदाई जो वक़्तु थोरो आहे। नबी साईं वफ़ात कई 12 रबीउल अव्वल ते, अम्मा फातिमा जी वफ़ात थी 3 रमज़ान ते, 6 महीननि जो फ़ासिलो। इन मां मालूम थियो त मरण खां बाद वरी इंशाअल्लाह सभु पाण में मिलंदासीं। ही जुदाई जो वक़्तु थोरो आहे। इंशाअल्लाह जीअं हिते गॾु वरी उते भी गॾु हूंदासीं, कचहरी इंशाअल्लाह
पंहिंजे महबूब शहीद नमाज शहीद मस्जिद शहीद इस्लाम पंहिंजे जगनेल डॉक्टर साहब सां मुलाक़ातूं थींदियूं। घबरायो न, जुदाई जो वक्त थोरो, इंशाल्लाह ये कचहरियूं उते बि थींदियूं। सब्र कयो बस।